बडाणी शहर में 21 रमज़ान हज़रत अली करमल्लाह वजह जी शहादत वारे दिहाड़े ते मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी ऐं मरकज़ी इमाम बारगाह जाफरिया मां मातमी जलूस बरामद कया वियो। जलूस की अॻवाणी ज़िले कश्मीर के अॻवाणनि मीर फाइक अली जखरानी, बशीर हैदरी, मौलाना नजमुल हसन बडाणी ऐं सैयद तजमल हुसैन शाह कई। मातमी जलूस पंहिंजे रूट मुताबिक मंज़िल ॾांहुं रवां दवां जलूस मेन बाज़ार अल मुर्तज़ा चौक पहुतो, जिते मौलाना अदब हुसैन गोलो मातमी जलूस के पिण ख़िताब कंदो। जितां मातमी जलूस शहर के मुख़्तलिफ़ चौकन चौराहन खां थींदे मरकज़ी इमाम बारगाह जाफरिया शहनशाह नहर थींदो, जिते मजलिस मुनक़िद कई वेंदी। पुलिस ऐं रेंजर्स जा जवान ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि।